साईं मुझा अस्सलाम वालेकुम या अली मदद। तव्हांखे अॼु महबूब मुस्तफ़ा पाक जो शान ॿुधायां। बेटाई साहब फरमायो आहे त तहिड़ा चालीहा न चालीह जहिड़ो पसण पिरीअ जो, कहिड़ी कातिब थो करी मथे पननि पीह, वर्क वराई वीह त बि हर्फ़ मिड़ियो ई हेकड़ो। बेटाई साईं फरमायो त तहिड़ा चालीहा न चालीह, चालीह जो महीनो ॿिनि क़िस्मनि जा आहिनि। चालीहा हूअं त मानाऊं घणियूं थो निकिरनि, पर जेको असांजो अकुल आहे चालीहो हिकु त जेकॾहिं चालीह जे महीने खे 40 सां ज़रब कबो, 40 महीना, इन्हनि खां गर्मी जेकी गॾु ताप जेको थींदो उहो मुस्तफ़ा पाक जे असुली दीदार जेको रोशनी नूर वारो दीदार आहे, उन सां बेटाई साहब फरमाए थो इहो ताप, इहा तेख, इहा गर्मी न पहुचे। तहिड़ा चालीहा न चालीह जहिड़ो पसण पिरीअ जो, कहिड़ी कातिब थो करी मथे पननि पीह, वर्क वराई वीह त बि हर्फ़ मिड़ो हेकड़ो।